जुडो में सहाफ़ी ते कातलाणो हमलो करे सख़्त ज़ख़्मी कंदड़ चइनि जवाबदारनि ते केस दाख़िल। ख़बर मूजिब जुडो जे सहाफ़ी सैफुल्लाह चांडियो ते कुछ ॾींहं अॻु जवाबदारनि गर्मी ते कातलाणो हमलो करे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो हो, जंहिं बाद मुतासिरा सहाफ़ी सैफुल्लाह चांडियो जी फरियाद ते 4 जवाबदारनि शेहज़ाद आराई, अफ़ज़ाल आराई, साजिद आराई, अरसलान कुरैशी ते केस दाख़िल कयो वियो आहे। केस में फरियादी तरफ़ां ॼाणायो वियो आहे त जवाबदार डिवाइस होल्डर आहिनि, जेके मुस्तहिक़ औरतुनि जी आयल रक़म मां कटौती कंदा हुआ। असां कटौती ख़िलाफ़ ख़बरूं हलायूं, जंहिं तां मछिड़जी हुननि मूं ते वाट वेंदे मुंहिंजी गाॾी रोके कुहाड़नि ऐं चाकुनि सां हमलो करे मूंखे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो हो। वाक़े बाद एसएसपी मीरपुर ख़ास पारां डीएसपी जुडो नंदलाल महेश्वरी ऐं एसएचओ जुडो शाहनवाज़ ख़ासकेली खे मामले जी जांच करे रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾिनो हो। पुलिस जांच मुकमल थियण बाद एसएसपी मीरपुर ख़ास जे हुकुम ते जुडो थाणे जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कार्रवाई शुरू करे छॾी आहे, जॾहिं त अञा ताईं का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।